अस्सलाम वालेकुम। तव्हां ॾिसी रहिया TN न्यूज़। ख़बर शामिल करियूं था दाबेची खां। सिंध हुकूमत पारां कोरोना सबबि तालीमी इदारनि जी बंदिश ख़िलाफ़ दाबेची में रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। वधीक ॾिसूं था शाहिद समूह जी हिन रिपोर्ट में। जी शाहिद, छा तफ़सीलात आहिनि? असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं दाबेची प्रेस क्लब में, जिते ज़िले ठठे जे शहूर पारां सिंध गवर्नमेंट जे हवाले सां जेके तालीमी इदारा बंदि थियल आहिनि उन्हनि तालीमी इदारनि खे खोलण जे हवाले सां हिते दाबेची प्रेस क्लब में दाबेची प्रेस क्लब जे सदर मक़सूद अहमद जोखियो जी अॻुवाणी में हिते दाबेची जा सियासी समाजी शऊर रखंदड़ आवाम दाबेची प्रेस क्लब जे अॻियां एहतियाजी मुज़ाहिरो करे रहिया आहिनि त सिंध में जेकी तालीम तबाह कई पई वञे, हथ राको करे तालीम खे तबाह कयो पियो वञे, स्कूल बंदि कया पिया वञनि। पहिरियां सिंध जे अंदरि तालीम अधु अधी घटि आहे, अधु स्कूल बंदि पिया आहिनि, ॿार परेशान आहिनि, स्कूल वाड़ा लॻा पिया आहिनि। बाक़ी जेकी अधु तालीम बची आहे उनखे बि बंदि करे सिंध जे शऊर खे, सिंध जी तालीम खे तबाह कयो पियो वञे। इन हवाले सां ॻाल्हाईंदासीं त हिननि जो छा चवणु आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पहिरीं ॻाल्हि त आउं प्रेस क्लब दाबेची खे जस ॾियां थो, सलाम पेश कयां थो। ऐं ॿिए नंबर ते असांजो ही तालीमी जेको आहे निज़ाम असांजे किरोने जे बहाने सां ख़तमु कयो पियो वञे। असां हिननि जो पुरमस मुज़म्मत था करियूं। असां अपील था करियूं वस वारनि खां त महिरबानी करियो, ख़ुदारा रहम करियो असां ते, जेको असांजे बच्चनि जी तालीम पिया खसियो। महिरबानी करियो, अलाह जो वास्तो अथव, असांजे बच्चनि जी तालीम खे बहाल कयो। जेको तालीम जो जेको अमल जेको सिंध हुकूमत वारा बंदि कयो उन मदद था करूं। छाकाणि त जंहिं क़ौम खे तबाह बर्बाद करणो हुजे सभ खां पहिरीं उनजी तइलीम कसी ईंदी आहे। पहिरीं असांजे जेकी सिंध जे अंदरि तइलीम मुकमल तौर ते तबाह लॻी पई आहे। तइलीम न हुअण जे करे असांजा मैसूम ॿार जेके गुलनि जहिड़ा मैसूम ॿार आहिनि उहे काठियूं वढनि था, माल चारनि था, पर तइलीम न हुअण जे करे वधर वेदर बर्बाद थियनि था। असां सिंध हुकूमत खां वसण खां अपील था करियूं, ख़ुदारा अलाह रसूल खे मञो कि हीअ तइलीम जेको आहे असांजो जेको हक़ आहे उहो असांखे ख़बर आहे त हमेशह दर्स ॾिनो वेंदो आहे त तालीम हासिल कयो पैदाइश खां वठी क़बर ताईं। जॾहिं तालीम जो निज़ाम ई बंदि थींदो त मूंखे तव्हां ॿुधायो त मुस्तक़बिल माण्हुनि जो कीअं बहितर थींदो। छो त तालीम हिकु बुनियादी मसइलो आहे, अहम मसइलो आहे। ठीकु आहे, तव्हां अगरि स्कूली इदारा SOPs जे हवाले सां तव्हां खोलियो, तव्हांखे उन शइ खां मना न आहे। जीअं ॿिया इदारा SOPs ते अमल कनि पिया कि तव्हां तालीमी इदारे खे बि SOPs ते हलाए सघो था। वैक्सीनेशन जो अमल जीअं जारी सारी आहे, SOPs ते तव्हां ॿिनि ॿारनि खे गॾु विहारण जे बजाए तव्हां हिकिड़ो ॿारु विहारो। लेकिन तालीम जा इदारा बंदि न थियणु खपनि, छो तालीम हिकिड़ो बुनियादी हक़ आहे ऐं उन्हनि जो ॿारनि जो मुस्तक़बिल जो मसइलो आहे। जॾहिं तालीम न हूंदी त असांजो माशरो, असांजो मुल्क तरक़ी कीअं कंदो, जॾहिं त हर शइ बुनियाद तालीम ते जुड़ियल आहे। सो इन इदारनि खे बहाल कयो वञे। असांजी रिक्वेस्ट आहे तमामु जेके तालीमी इदारा आहिनि उनखे जल्दी। जीअं त अॼु दाबेची शहर में ही एहतिजाजी मुज़ाहिरो रखियो वियो आहे। ऐं सलाम पेश करियां थो प्रेस क्लब दाबेची जे दोस्तनि खे जिन तालीम जे हवाले सां ही एहतिजाजी मुज़ाहिरो रखियो आहे। मुकमल मुसलसल तव्हां ॾिसंदा अचो त लॉकडाउन जी आड़ में स्कूल बंदि आहिनि, तालीम मुकमल तौर ते तबाह थी चुकी आहे। मासूम ॿार जिन पढ़ियो उहे सभु विसारे वेठा आहिनि। मञूं था त वबा हुई, पर हाणे वबा ते कंट्रोल थी चुको आहे। उनजी वैक्सीनेशन जो अमल बि जारी आहे, आवाम उन ते अमल करे रही आहे। ऐं सुठी ॻाल्हि आहे त कारोबार हली रहिया आहिनि, कारोबार खुली विया आहिनि। ऐं उन कारोबारनि सां गॾोगॾु असांजो मुतालबो आहे त फौरी तौर ते सॼी सिंध जे स्कूलनि खे खोलियो वञे, तालीमी निज़ाम खे ॿीहर जेको सो हलायो वञे। जेकॾहिं स्कूलनि खे न खोलियो वियो त इंशाअल्लाह अॼु दाबेची प्रेस क्लब में एहतिजाज थियो आहे। मूंखे उमेद आहे त सॼी सिंध जा माण्हू रोडनि ते निकिरंदा तालीम जे लाइ। असांजी डिमांड सिर्फ़ु इहा आहे त फ़ौरन स्कूल सिंध जा खोलिया वञनि। ऐं उनखां अलावा असांजो हिकिड़ी ॿी बि डिमांड आहे त सिंध जा स्कूल सिर्फ़ु खोलिया न वञनि, पर हिते सुठो स्ट्रक्चर ऐं सुठो माहौल पैदा करे ऐं साइंसी जदीद तरीक़े सां सिंध खे तइलीम सां आरास्ता कयो। पहिरियां त आउं इहो चवंदुसि, जेको तव्हां सभिनी ॿुधो हूंदो त पहिरियां जेके सरदार हूंदा उहे पंहिंजे क़ौम खे तालीम खां परे रखंदा हुआ ऐं इहो चाहींदा हुआ त को बि माण्हू तालीम हासिल न करे, छो जो अगरि उहो तालीम हासिल कंदो त सुभाणे पंहिंजे हक़नि जी घुर कंदो ऐं अॻियां वधंदो ऐं अॻियां निकिरंदो ऐं उन जा जेके शाही तख़्त आहिनि उहे किराईंदो। ईअं अॼु असांजी हुकूमत जेकी आहे, असांजा जेके बि तालीमी इदारा आहिनि, मदरसा आहिनि, सभिनि खे बंदि करे। अगरि तव्हां कोविड जी SOPs जी ॻाल्हि कयो था त हर जॻह ते कोविड जी SOPs हुअणु घुरिजनि, हर जॻह ते जुलूसनि ते पाबंदी हुअणु घुरिजे। ॿिए बि तव्हां ॾिसो था, आउं फ़िरक़ेबारी जी ॻाल्हि त कोन कंदुसि, छो जो तव्हां पाण ताज़ो था ॾिठो त मुहर्रम में तमामु जेके जलसा जुलूस हुआ या जेके पॉलिटिकल जेके बि जलसा जुलूस आहिनि उते कोविड न आहे। छा सिर्फ़ु स्कूलनि में कोविड आहे? इन खां अलावा तव्हां ॿिए बि कम ॾिसो, ॿी बाज़ारूं खुलियूं पियूं आहिनि, दुकान खुला पिया आहिनि, हॉस्पिटल तव्हां ॾिसी लाहियो उते केॾो रश हूंदो आहे। उते कोविड जो SOPs केॾो थो फॉलो करे? छो होटल में तव्हां सॼो ॾींहुं टीवीअनि ते माण्हू वेठा हूंदा आहिनि, टीवियूं ॾिसंदा रहंदा आहिनि, उते कोविड न आहे। छा सिर्फ़ु स्कूलनि में कोविड आहे? हालांकि स्कूल तव्हांखे पाण ख़बर आहे त तालीमी याफ़्ता टीचर्स उते हूंदा आहिनि, तालीमी याफ़्ता माण्हू हूंदा आहिनि, उते सभ खां वधीक कोविड जी SOPs खे फॉलो कयो वेंदो आहे। उन बावजूद बि असां तालीम खे बंदि करे इहो ॾेखारणु चाहियूं था त असांजो आवाम, तव्हां पंजाब में ॾिसो स्कूल खुला पिया आहिनि, ॿिए KPK में तव्हां ॾिसो स्कूल खुला पिया आहिनि, सिर्फ़ु सिंध जा स्कूल बंदि छो?
इन जो मतिलबु असां सिंध जी तालीम खे तबाह करणु चाहियूं था। हिकिड़ो त असांजी सिंध जी तालीम खे कॉपी कल्चर तबाह कयो आहे, ॿियो वरी रही जेकी कसर आहे उहा असांजी सिंध हुकूमत कोविड जो बहानो बनाए करे इहो बि ख़तमु करे लाथो आहे। त असांजी गुज़ारिश आहे सिंध गवर्नमेंट खां बराए महिरबानी स्कूल खोलिया वञनि, असांखे ताला नथा खपनि, असांखे स्कूलनि खे ॿारनि खे तालीम ॾियणी आहे। ऐं तव्हांखे पाण ख़बर आहे जॾहिं ॿारु वेंदो हिकिड़ो पूरे साल जे अंदरि तव्हां टोटल ॾींहं ॻणियो त 300 मतिलबु के 100 ॾींहं बि स्कूल नथा खुलनि। नाज़रीन, तव्हां दाबेची मार्केट में जेके बि प्रेस क्लब दाबेची जे एहतियाजी मुज़ाहिरे लाइ सियासी समाजी शऊरी ऐं दोस्त जेके बि हिते आया हुआ उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿोलियूं तव्हां ॿुधियूं। उन्हनि जो चवणु इहो आहे त सिंध जे अंदरि तालीमी इदारा फौरी फिलफोर खोलिया वञनि, जेको सूमर जो ॾींहुं आहे उन ॾींहं ते बाक़ाइदा सेशन जो आगाज़ कयो वञे। CM सिंध खां, गवर्नर सिंध खां ऐं वज़ीर तइलीम खां हिननि जो मुतालबो आहे त सिंध जी तालीम खे तबाह करण खां बचायो वञे ऐं सिंध खे तालीम ॾिनी वञे। पहिरियां ई सिंध जे अंदरि असांजे 50% अधो जी स्कूल जेके आहिनि बंदि पिया आहिनि, के वॾेरनि जूं ओताकूं ठहियल आहिनि, बाक़ी रही सही बची कुची जेकी तालीम आहे सिंध जे अंदरि उनखे बि तबाह कयो पियो वञे। कैमरामैन टीम सां गॾु शाहिद समूह TN न्यूज़ दाबेची।